नाज़रीन, सखर में खबर है अवां सां शेयर कयूं पिया। हफ़ीज़ लाशारी की रिपोर्ट मुताबिक़ सखर पुलिस की अहम ऐं कामयाब कार्रवाई थानो ए सेक्शन के हद में चोरी थियल कार असुल मालिक हवाले कई वई है। खबर मूजिब गुज़रियल ॾींहुं थानो ए सेक्शन थाने की हद मिलिट्री रोड तां शहरी ख़ुतबुद्दीन जोणे जो कार नंबर AGP 673 टोयोटा GLI मॉडल 2017 नामालूम ॾोहारी चोरी करे फरार थी विया हुआ। SSP सखर अज़हर खान बाक़ी जो फौरी तौर नोटिस वठंदे पुलिस के चोरी थियल कार जल्द खां जल्द बरामद करण जो हुक्म जारी कयो। जंहिं बाद थानो ए सेक्शन SHO फौरी तौर फरियादी की रिपोर्ट दर्ज कई ऐं कार की तलाश लाइ कार्रवाई शुरू करे छॾियूं। SHO थानो ए सेक्शन ऐं चौकी इंचार्ज टाउनशिप राव अहमद अली शफ़ी सां गॾिजी ॻुझे इतला ते ज़िले शिकारपुर जे शहर रुस्तुम सिमनाले वेझो कार्रवाई दौरान चोरी थियल कार बरामद करे वरिती। पुलिस चोरी थियल कार पंहिंजी तहवील में वठी कानूनी कार्रवाई बाद असुल मालिक ख़ुतबुद्दीन जोणे जो हवाले करे छॾी आहे। SSP सखर अज़हर खान तरफ़ां पुलिस पार्टी के बेहतरीन कारकर्दगी ते शाबाश जो पैगाम ऐं CC थर्ड ॾियण जो ऐलान कयो वियो आहे।